अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हवाया वली मोहम्मद जारो नज़र जो था बदीन खां इसाक शेख जे रिपोर्ट थे नादिन बदीन प्रेस क्लब अॻियां लाहौर में क़त्ल थींदड़ साफ़ी हसनैन शाह जे क़त्ल ख़िलाफ़ HU जे यूनिट जे तरफ़ां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं साफ़ी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो। लाहौर जे साफ़ी हसनैन शाह जे क़त्ल जे ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट बदीन यूनिट एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं रैली में HU जे खां अलावा बदीन प्रेस क्लब ऐवान सहाफ़त के अहदेदारनि साफ़िन वॾे तइदाद में शिरकत कई। सहाफ़ी HU जे बदीन जे सदर शौकत अली मेमन, जनरल सेक्रेटरी हारून गोपांग, बदीन प्रेस क्लब के सदर तनवीर अहमद आरई, अब्बास उमरान अब्बास ख्वाजा, ऐवान सहाफ़त के सदर खालिद महमूद घुमण, जनरल सेक्रेटरी शफी मोहम्मद चूनी जो साफ़ी अगवान अब्दुल मजीद मला, अब्दुल हमीद सुमरो, अली नवाज चना, अल्ताफ़ शाद मेमन, अली मोहम्मद शाहानी, मल्क दानिश, दोदो पंवर, नुसरत जाफरी, नूर हसन सोलंगी, सावर खास किली सारंग जूनी जो, मोहम्मद हुसैन सुमरो, इसाक शेख, एजाज मुगल, राशिद अली कमरानी, मीर शकील अख्तर खोसो, अली मेमन, बाग अली चूने जो, बशीर अहमद शेख, अमजद अली भट्टी ऐं ॿियनि जी क़ियादत में बदीन प्रेस क्लब खां ऐवान सहाफ़त ताईं एहतिजाजी रैली कढी वई ऐं हसनैन शाह जो क़त्ल आज़ाद सहाफ़त ते हमलो आहे। हुन जी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। साफ़ी अॻवाननि वधीक चयो त रोज़ मुल्क जे कंहिं न कंहिं इलाइक़े में सच लिखण ते साफ़िन मथां हमला ऐं उन्हनि खे क़त्ल कयो वेंदो आहे, पर अफ़सोस मुल्क ऐं सूबे जे हुक्मरान जे लाइ हीउ शर्म जोॻो मक़ाम आहे ऐं लाहौर वाक़ियो में साफ़ी हसनैन शाह जे क़त्ल ते मुल्क भर जे साफ़ी बिरादरीन सराबा एहतिजाज में आहिनि। बदीन जा साफ़ी बि सराबा एहतिजाज में हिन अहिड़े क़त्ल जी पुरज़ोर मज़म्मत कजे थी। मुतालबो कयूं था त शहीद साफ़ी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़िर किरदार ताईं पहुचायो वञे, मुल्क भर जे साफ़िन खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।